हेलो दोस्तों, मां तव्हांजो सिंधी भाउ ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी भाउ यूट्यूब चैनल। बदीअ में बल ऐं पूजा में अपार शक्ति आहे। हलो त सभई वरुण देवता खां पंहिंजी भुलूं बख़्शायूं त हू अपार दयालु पंहिंजे भक्तनि जी अची पाण रक्षा कंदो। मुखी साहिब जी हीअ ॻाल्हि ॿुधी करे सभिनी सहमति वठी सभई गॾिजी करे पंहिंजो ज़रूरी सामान, पूजा जो सामान ऐं पंहिंजा ॿार बच्चा वठी दरिया जे तरफ़ हलंदा थिया। मुखी साहिब पहिरियों खां ई उते पहुतल हुआ ऐं ॿेड़े जो इंतज़ाम करे रखियो हुअनि। जीअं जीअं माण्हू ईंदा विया तीअं तीअं मुखी साहिब उन्हनि खे ॿेड़े में विहारे करे दरिया जे उन किनारे ते मोकिलियऊं जे किनारे ते हिकु वॾो विशाल वण हूंदो हुयो। थोरी ई देरि में सभई हुते गॾिजा ऐं पूजा जी तयारी कयूं। जोत जॻायूं, अखंड जोत उहा जलायूं जेकी 3 ॾींहं हलणी हुई ऐं उन ई अखंड जोत जे सहारे सभिनी जे मन में जोत जॻाइणी हुई। उहा जोत जेसिताईं जॻाइणी हुई तेसिताईं दुल्हन शाह कोई जवाब न ॾे। थोड़ी ही देर में उन अखंड जोत जे सहारे सभई विनती रूप में गीत भजन ॻाइण लॻा ऐं पलव पाइण लॻा। हे लहर मारा दरिया शाह दादला, हे विष्णु पुत्र वरुण देवता, मिर्ग बादशाह जे ज़ुल्म ऐं ॾाढाइण खां बचण लाइ असां अव्हांजे शरण में आया आहियूं। जॾहिं जॾहिं भक्तनि ते आपदाऊं आयूं आहिनि, अव्हां पापियुनि जो नाश करण ऐं धर्म खे हानीअ खां बचाइण लाइ अव्हां अवतार वरितो आहे। अॼु गीता में ॾिनल वचन पूरो करण धरतीअ ते अचो ऐं अची असांजी रक्षा करो। अची असांजी रक्षा अचें फिर क्या था कयूं? जेसिताईं तव्हां दर्शन न ॾिनो आहे असां बिना अन्न जल जे बाॾाईंदा रहंदासीं। अड़े बाॾाइण कमु असांजो, ॿुधण कमु साईं तव्हांजो। भगवान कोन ईंदो। 4 ॾींहंनि खां बुखियो आहियां। हाणे त चक्कर बि था अचनि। पंडित जी मां वञांव थो। तव्हां प्रतिज्ञा कई आहे, कसम खाधो आहे। जान आहे त जहान आहे। भगवान आहे ई न त ईंदो कीअं? ना बाबा, भगवान ईंदो, ज़रूर ईंदो ऐं जल्दी ईंदो। इहो मुंहिंजे अंदर जो विश्वास आहे। ब्रह्मण देवता 4 ॾींहं खां असां सभई सिंधु नदीअ जे किनारे भुखिया प्यासा वेठा आहियूं, पर साईं जी महर न थी आहे। अहिड़ो कोई यज्ञ करायो देवता जो भगवान विष्णु जी प्रसन्न थिए ऐं प्रगट थिए। यज्ञ जेको करे रहिया आहियूं इन सां विश्वास आहे त यज्ञ पुरुष अवतार बि इन यज्ञ सां ई उत्पन्न थिया। हरि ओम पुत्र प्रसाद खाओ, भूख लगी हूंदे। हाँ, तू भूखी आई तो मां कीअं खाईंदसि? अरे मुंहिंजा साईं, वाह वाह वाह। अरे हिते तुंहिंजा बंदा हेतिरनि ॾींहंनि खां बुखिया प्यासा तोखे पुकारे रहिया आहिनि ऐं तूं मथे आसमान में चैन जी बंसुरी वॼाइण वई। अरे कहिड़ो साईं आई तूं? कहिड़ो साईं आई तूं? अच हलिया तुंहिंजा बंदा तोखे पुकारे रहिया अथई। अरे अॼु न ईंदे कॾहिं ईंदे? आओ
आओ, अरे छोलन वारा आओ, जोलन वारा आओ, ज्योतिन वारा आओ, कृष्ण जा अवतार आओ, शंभुअ जा पुरजा आओ, अरे विष्णु जा अवतार आओ, ब्रह्मा जा रूप आओ, आओ, जो है तो आओ, 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 अच तोखे अचणो ई पवंदे तोखे पंहिंजे बंदन जी लज रखण लाइ। साईं तोखे अचणो ई पवंदे। अच मुंहिंजा साईं। प्यारा भक्तजनों, मां वरुण देव तव्हांजी रक्षा करण ऐं मिल्ख बादशाह खे सही राह ॾेखारण लाइ नसरपुर में रतन राय ऐं माता देवकी जे घर चेटी चंड जे ॾींहुं जनम वठंदुसि। डपु छॾे मिल्ख बादशाह खे वञी चओ, हिंदुनि जो राखो रखपाल जल्दी तोसां मिलण वारो आहे। विनती कबूल थी। हीअ आकाशवाणी न सिर्फ़ हिंदुनि खे ॿुधण आई पर मुसलमान खे बि ॿुधण आई ऐं सॼे ठटे नगर हीअ आकाशवाणी ॿुधी। हिन आकाशवाणी खां पोइ सभई हिंदू पंजड़ा ॻाए, अखा विझी, आरतियूं करे, जोत परवान करे सभई पंहिंजे घर हली विया। मिर्ख शाह ऐं ठटे नगर जा सभई ज़ालिम मौलवीन हीअ आकाशवाणी ॿुधी करे सभिनि जे दिलि में डपु जाॻियो, पर त बि हुननि पंहिंजी हठ न छॾी। मोहलत पूरी थियण खां पोइ मुखी साहिब ऐं पंचायत खे सॾु करे चयऊं, हाणे त तव्हां पंहिंजी जनोई लाहियो ऐं चोटी कटे असां सां गॾु दावत में शामिल थियो। मूंखे मजबूर न कयो जास्ती करण ते, न त मूंखे तव्हां सां ज़्यादती करणी पवंदी। सियाणा थियो, पंहिंजी जान मुफ़्त में न विञायो। मुखी साहिब निमाणाई सां जवाबु ॾींदे चयो त अलीजा, तव्हांखे ख़बर आहे असांजे दरियाशाह आकाशवाणी द्वारा इतला कयो आहे त हू 8 ॾींहंनि खां पोइ नसरपुर में जनम वठी ईंदा ऐं मिर्ख शाह सां मिलंदा। इहो असांखे दरियाशाह इतला कयो आहे त असां सभिनि जी निमाड़ी विनंती आहे त असांखे 8 ॾींहंनि जी मोहलत ॾेई वञे। असांजा आदि गुरु तव्हां सां मिलंदा, उन खां पोइ तव्हां ॿिन्हिनि जो जेको हुकुम थिए उहो असां
खे छिक आई ऐं एतिरे में मिर्खुशा उथी वियो। पोइ अॻे छा थियो हू त मां तव्हांखे ॿुधाईंदुमि नेक्स्ट एपिसोड में। दोस्तों अगर तव्हां हिन सीरीज़ जो पहिरियों एपिसोड न ॾिठो हुजे त तव्हांखे हुन जी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में मिली वेंदी। दोस्तों मुंहिंजी हिकु निमाणी विनंती आहे कि मूंखे तव्हांजो ॾाढो सारो प्यार मिलंदो आहे, पर तव्हां सभई सब्सक्राइब नथा कयो, शेयर नथा कयो, लाइक नथा कयो। त मुंहिंजी उहा ई विनंती आहे त लाइक शेयर कमेंट ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो ऐं वेट कयो ॿिए एपिसोड लाइ। जय झूलेलाल। सब्सक्राइब ज़रूरु करिजो, भुलिजो न।